कंदकोट के SSP ऑफिस अॻियां औरतुनि जो धरणो माई वधीरा खोसो SSP ऑफिस अॻियां रोई दाहींदे चयो आहे त सदर खोसो, शम्स खोसो ऐं लाल मोहम्मद खोसो असांजे मर्दनि अलादिनो खोसो, नौबत खोसो, गुलबहार खोसो खे पुलिस जी मौजूदगी में अगवा करे खणी विया आहिनि। वधीक हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, मसलो इहो आहे, अॼु असांजी हाज़ुरी हुई, हाज़ुरी ते वञनि पिया मुंहिंजो घरवारो नौबत अली, अलादिनो खोसो, गुलबहार खोसो ऐं मुंहिंजी अम्मा बि वञे पई। मुंहिंजे मुड़ुस खे, मुंहिंजे चाचे खे मसण मोड़ तूं सदरदीन खणायो आहे ऐं मुंहिंजे भाउ खे हिते जुमन शाह वटि खणाए छॾियो अथसि। धाड़ेला धाड़ेल आहे खोसो धाड़ेला सां गॾु हुई अबा, उहो वॾेरो आहे, असां ग़रीब हूं, उहा गुंडागर्दी कंदो असांजे सखर खे तपाई वधो आहे। अबा मुंहिंजो पुटु खणी वियो आहे, मुंहिंजो नौबत खणी वियो आहे, मुंहिंजो गुलबार खणी वियो आहे, मुंहिंजो पुटु रत में रत आहे। अबा असांखे इंसाफ़ खपे। अबा मां ग़रीब आहियां, पैसे वारा संगाबंदी जे गोड़ में था।